नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जे आम लाॻापिन वारे शोबे ISPR जो चवणु आहे त भारत 30 ऐं 31 जुलाई ते लाइन ऑफ कंट्रोल ते जंग बंदी जी भञकड़ी दौरान वादी नीलम में मासूम शहरियुनि खे क्रिस्टल बम सां निशानो बणायो। क्रिस्टल बम हवा ज़मीन ते उछलाईंदड़ वेंदड़ गोलनि जो हिकु क़िस्म आहे जंहिं जे अंदरि नंढा नंढा वधीक गोला मौजूदु हूंदा आहिनि। इहो गोलो जॾहिं उछलायो वेंदो त हिन में निकिरंदड़ वधीक नंढड़ा गोला वॾे इलाइक़े में जानी नुक़सान या गाॾियुनि खे तबाह करण जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हिकु बुनियादी क्रिस्टल बम ख़ाली शेल हूंदो आहे जंहिं जे अंदरि 2 खां वठी 2000 ताईं नंढा बम मौजूदु हूंदा आहिनि। पहिरीं क्रिस्टल बम जो इस्तेमालु 2 माह भारी जंग दौरान सिविलियन ऐं मिलिट्री लफ़्ज़नि जे ख़िलाफ़ कई वई हुई। इहे गोला हमले जे वक़्तु बि बाद में सिविल आबादी खे नुक़सान पहुचाए सघनि था, छो त फाटींदड़ गोलनि खे जेकॾहिं हटायो ऐं नाकारा बणायो वञे त डिघे अरसे खां पोइ इहे नुक़सान पहुचाइण जी सलाहियत रखनि था, जॾहिं त इन खे ॻोल्हण ऐं हटाइण जे लाइ लागत बि वधीक हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो मई 2008 में आयरलैंड में क्रिस्टल बम ते थींदड़ कन्वेंशन ते तहक़ीक़ कंदड़ मुल्कनि ते हिन बम जो इस्तेमाल ते पाबंदी लागू कई आहे, जॾहिं त 2010 खां वठी इन ते पाबंदी इंटरनेशनल कानून जो हिसो आहे ऐं हींअर ताईं 120 मुल्क हिन कन्वेंशन में शामिल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।